कंहिंसां मुतालबो करियो, अलाह खे सवाल था करियूं। अलाह साईं हिनखे त सम्झ ॾे, हिदायत ॾे, रहमत हिनजी। जान हले पियो, अलाह पियो हलाए बसि। वरी बि अलाह खे दरख़्वास्त करियूं था, अलाह साईं तूं रहम कर सभिनि ते। बसि भंगी खे 500 ॾींदो, ईंदो न त कोन ईंदो। अच्छा म्युनिसिपल वारा अचनि ई कोन हिते। ईंदा 500 ते, रुश्वत ते, सॼो दारोमदार रुश्वत ते पियो हले। सॼी दुनिया मथां हेठां खां वठी मथे ताईं रुश्वत ते आहे। भाई न को ॿुहारो न को झाड़ू, ऐं झाड़ू त हुनजे हथ में हूंदो ई कोन्हे। ॾींहं जो वञी भाॻो नशे में टुन हूंदो, नशे में टुन हूंदो, जमादार माना नशे में टुन हूंदो। इहा हालत ही सभु दुकानदार बि ॾिसनि था हिते। ओतिरियो कमल हुते किरियो पवनि, कमल हुते किरियो पवनि, सफ़ाई खां अंगूठो। मायूं ही पोयां स्टाफ आहे हिते, मायूं अचनि वञनि थियूं, ॾाढी वीचार तकलीफ़ आहिनि। पोइ कंहिंजा वर खयां पिया आहिनि, का कीअं का कीअं। पोइ शर्मसार त थियूं था, दुनिया खे शर्म कोन्हे, असांखे त शर्मसार थियूं था। पोइ कंधु हेठि करे छॾियूं। बनारी कॉलोनी मौजूदु हुयूं जेके दिलबर होटल जेकी चटेमल खान जी मशहूरु होटल आहे, उन जे बैक साइड ते ऐं उनखे अॻियां जेको आहे पंहिंजो ॾाढो स्टाफ आहे ऐं डिगमोरी वारो स्टाफ आहे, जिते गाॾियूं बीहनि थियूं, माण्हुनि जेके अचु वञु लेडीज़ हिते वेहे थी। ऐं उन घिटी जी हालत कंडीशन तव्हां पाण ॾिठी पंहिंजे अखियुनि सां तमामु ख़राबु लॻी पई आहे। औरतुनि खे अचु वञ में तकलीफ़ थिए थी, नाली टोड़े एॾी आहे, भंगीन पाण टोड़ी आहे। उन में जेके मोटरसाइकिल ते माण्हू किरिया आहिनि उनखे धक नुक़सान थिया आहिनि। ऐं उनखां मस्जिद साम्हूं लॻी पई आहे, निमाज़ पढ़ण परेशान लॻा पिया आहिनि। ऐं मस्जिद जे चो तरफ़ किचरनि जो ड्रे लॻो पियो आहे। हितां कीअं मटिनि, कीअं निमाज़ पढ़णु। हिते मदरसो आहे, हुते ॿार तइलीम याफ़्ता आहिनि, पर अफ़सोस आहे हिते असांजी नाअहल इंतिज़ामिया जी करप्शन करण में त पूरी आहे, पर अवाम लाइ जेके आज़ार बणिजी चुकी आहे। जेके घरनि में मानी नथा खाई सघनि, राति जो मच्छरनि जा आज़ार लॻा पिया आहिनि, मथां महांगाई चोट चढ़ियल आहे। ऐं माण्हुनि खे धक लॻा आहिनि। इहो नुक़सानु केरु भरींदो, इनजी भरपाई केरु कंदो? हिते को त आहे जेको नोटिस वठे, असांखे त कोन थो लॻे को नोटिस वठणु हूंदो। हुन करोड़ रुपयनि जी बजट 3 यूसियूं टनमोहन खान में, ऐं उहे यूसी जेके आहिनि उहे पैसा केॾा पिया वञनि। टोटल करप्शन जो सिस्टम आहे। माण्हू जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी अज़ाब में गुज़ारे रहिया आहिनि। ना ॿार स्कूल सही तरीक़े सां वञी सघनि था, ना निमाज़ पढ़णु वञी सघनि था, ना मुसाफ़िर अचु वञु करे सघनि था, ना ई को जेको आहे एमरजेंसी में का एम्बुलेंस निकिरी सघे थी। हीअ इलेक्शन कमीशन जी पुराणी ऑफिस सॼो पाणी में भरी पई आहे, पुराणी इलेक्शन कमीशन ऑफिस। हिते केरु चवण वारो कोन्हे, माना पाणी लॻो पिया ऐं कढण लाइ तयारु कोन्हनि, ना निकाल सिस्टम ना कुझु। हीअ कारियुनि जी घिटी तव्हां ॾिसो, जेके मुसलसल जेको कमु हलियो पब्लिक हेल्थ ऐं म्युनिसिपल जी नाइल जे करे खॾो लॻो, खॾे में गैस लाइनूं टुटियूं ऐं उन में खॾे खे हुते छॾे विया। उन खां पोइ सोशल मीडिया ते बार रेडी करण जे त हिकिड़ी गुंदी हणी आहिनि, पर अञा ताईं पाणी उते मौजूदु आहे। माना गुलशन फैज़ कॉलोनी, बुखारी कॉलोनी, हिकिड़ो निंदकड़ो लावारिस जो इलाइक़ो आहे, जिते को धणी साईं कोन्हे। हीअ साम्हूं बोर्ड जेको लॻो पियो आहे एजाज शाह बुखारी जो ससी ब्लॉक, हीअ ससी ब्लॉक ठहियल आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीअ ठहियल आहे ससी ब्लॉक, सॼो माना किचरनि जा सिस्टम निज़ाम लॻा पिया आहिनि। अफ़सोस आहे एॾी इंतिज़ामिया ते। ऐं असां अलाह अॻिते घुर था कयूं, कोर्ट सॻोरी अपील था करियूं त महिरबानी करे हीअ जेके लावारिस जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, गुलशन फैज़ कॉलोनी, बुखारी कॉलोनी जा रवासी, त हिन लाइ सफ़ाई सुथरा जो अमल करियो। इस्लाम में आहे सफ़ाई सुथराई निस्फ़ ईमान आहे, घटि में घटि उन ते नोटिस वरितो वञे ऐं जल्द खां जल्द इहे मामला जेके आहिनि हल कया वञनि। बसि भंगी खे 500 ॾींदो, ईंदो न त कोन ईंदो। अच्छा म्युनिसिपल वारा अचनि ई कोन हिते। ईंदा 500 ते, रुश्वत ते, सॼो दारोमदार रुश्वत ते पियो हले। सॼी दुनिया मथां हेठां खां वठी मथे ताईं रुश्वत ते आहे। 400-500 रुपया ॾींदासीं मिठाई आहे, पोइ ईंदा रुॻो मथां त कागर कढी हलिया वेंदा। अलाह अलाह ख़ैर सलाह, न को खाटी, न को सफ़ाई, न को ॿुहारो, न को झाड़ू। ऐं झाड़ू त हुनजे हथ में हूंदो ई कोन्हे। पान वात में हूंदो, या ॾींहं जो वञी भाॻो नशे में टुन हूंदो, नशे में टुन हूंदो, जमादार माना नशे में टुन हूंदो। इहा हालत ही सभु दुकानदार बि ॾिसनि था हिते। ओतिरियो कमल हुते किरियो पवनि, कमल हुते किरियो पवनि, सफ़ाई खां अंगूठो। बसि तारीख़ हणियो हुते वञो, हाज़िरी पंहिंजी ॾियारी, अलाह अलाह ख़ैर सलाह। इहो भंगियुनि ई टोड़ियो, इहा मोरी बंदि थी वई आहे, भंगियुनि टोड़े इहो हिते ई छॾे ॾिनो बसि। ऐं पट्टी लॻी पई आहे एजाज शाह जी, हिते ससी ब्लॉक वही प्लाट ही एजाज शाह जो आहे, हीअ प्लाट एजाज शाह जो आहे, हीअ घर एजाज शाह जो आहे, जॻह एजाज शाह जी आहे। हाणे साईं ते NPA न, हाणे हुनखे केरु चवे। रोड घिटी ॾिसण में त कोन थी अचे ससी ब्लॉक जी। न हीअ ठही आहे, रिकॉर्ड में ठहियल आहे, रिकॉर्ड में ठहियल आहे, हूअं ठहियल कान्हे। रुॻो हीअ पीस ठहियल आहे, हीअ हिन ओताक ताईं, साईं आहे ओताक ताईं, बसि इहो पीस ठहियो, बाक़ी हेॾां कोन्हे। सौ भंगिन टोड़े छॾियो, सो भंगिन टोड़े छॾियो, अलाह अलाह ख़ैर सलाह। अच्छा माण्हुनि में कहिड़ी तकलीफ़ दरपेश अचे भई हिते बंगला माण्हू मायूं ही पोयां स्टाफ आहे हिते, मायूं अचनि वञनि थियूं, ॾाढी वीचार तकलीफ़ आहिनि। पोइ कंहिंजा वर खयां पिया आहिनि, का कीअं का कीअं। पोइ शर्मसार त थियूं था, दुनिया खे शर्म कोन्हे, असांखे त शर्मसार थियूं था। पोइ कंधु हेठि करे छॾियूं। भला हिन यज़ीदी दौर में कंहिंखां मुतालबो था करियो तव्हां? कंहिंसां मुतालबो करियो, अलाह खे सवाल था करियूं।
अलाह साईं हिनखे सम्झ ॾे हिदायत ॾे रहमत सुधरी वञे। हाँ गई त उरूज ते हाणे 130 रुपया किलो अटो आहे। ग़रीब जेको तगारी मज़दूर जो करे 500-600 रुपया वठिजे उहो छा त खाईंदो, का शइ कान्हे। बसि जान हले पियो, अलाह पियो हलाए। बसि वरी बि अलाह खे दरख़्वास्त करियूं, अलाह साईं तूं रहम कर सभिनि ते बसि।